नमस्कार साथियों, हिन वक्त असां टे दोस्त पाण में वेठा आहियूं। हेॾा श्री नारी लछवाणी नमस्ते ऐं भगवान बाबाणी ऐं मां कनव शिवाणी। ऐं अॼु असांजे गॾु थियण जो को ख़ासि मक़सदु आहे। कुझु ई ॾींहं अॻु भारत जे उप प्रधानमंत्रीअ जे जीवन ते हिकु किताबु लिखियो वियो सिंधी ऐं ॿोलीअ में, सिंधी भाषा में, त जंहिंजो मुहूर्त बि एल.के. आडवाणी साहब जे घर में ई थियो। ऐं इन हासिलात लाइ असां भगवान बाबाणी खे तमामु घणा वाधायूं था ॾियूं, छो त अनुवाद करण में इन्हनि जो जेको मुख्य हथ हो सो भगवान बाबाणी साईं जो। त असां पूरी वार्ता, पूरी ॻाल्हि, इहो किताबु कीअं ट्रांसलेट कयो, छा थियो, त असां हुनजे वार्ता जी ॻाल्हि ॿुधणु चाहींदासीं। ऐं नारी साहब जे हथ में हिकिड़ो किताबु ॿियो बि आहे सिंधी शाइरीअ जो, पंहिंजा पाछा। इन जो लेखक बि आहे श्री भगवान बाबाणी साईं। ऐं भगवान बाबाणी भाऊ, ही किताबु पंहिंजा पाछा मुंहिंजे हथ में आहे। ऐं मूंखे ॼाण मिली त तव्हां 13 मार्च ते अॻे उप प्रधानमंत्री डिप्टी प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया श्री लाल कृष्ण आडवाणी जे घर विया हुआ, जिते संदन लिखियलु किताबु, जेको ओरिजिनली अंग्रेज़ी में हो, माई कंट्री माई लाइफ। ठीकु आहे, बिल्कुलु। त इहो लाल कृष्ण आडवाणी पंहिंजो किताबु लिखियो, ऐं जंहिंजो मुहूर्त, जंहिं सिंधी अनुवाद उनजो जेको थियो, तंहिंजो मुहूर्त 13 मार्च ते तव्हां हुनजे घर में हाज़िर रही ऐं कयो, सभिनी मुअज़्ज़ज़ महिमाननि सां गॾिजी। उते तव्हां पंहिंजो किताबु बि उतां हुनजी धीउ प्रतिभा आडवाणी, कुझु ॿियनि महिमाननि खे बि पहुचाई। इन जे लाइ पहिरीं तव्हांखे वाधायूं, महिरबानी। हा, ऐं हीउ जेको तव्हां कमु कयो आहे, ऐं लाल कृष्ण आडवाणी साहब जो किताबु माई कंट्री माई लाइफ, इहो अंग्रेज़ी में लिखियलु हो। त इहो सिंधीअ में तर्जुमो करण जी ॻाल्हि कीअं शुरू थी, किथां शुरू थी, ऐं तव्हां वटि इहो कमु कीअं पहुतो, इन बारे में थोरी ॼाण। दरअसल अंग्रेज़ी में लिखियलु मूल किताब जो ट्रांसलेशन सिंधीअ में करण लाइ मुंबईअ जे डॉक्टर राम जवाहराणीअ श्री आडवाणी सां संपर्क कयो हो जी। ऐं आडवाणी जन काफ़ी हुजत खां पोइ इहा ॻाल्हि क़बूल कई त इहो किताबु सिंधीअ में अचे। अच्छा। उन खां पोइ जवाहराणी साहब मूंसां संपर्क कयो त भई मूंखे हीअ किताबु सिंधीअ में करिणो आहे, तूं हुन में मूंखे मदद कंदे। मां इहा त मुंहिंजे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे। असांजे सिंधीअ एॾे महान अॻवान ऐं असांजे प्रधानमंत्री जेको रही चुका आहिनि, उन्हनि जे पारां लिखियलु किताबु मां सिंधी भाषा में अनुवाद कया। इन खां वधीक ॿी ख़ुशी जी ॻाल्हि कहिड़ी थी थिए मुंहिंजे लाइ। पर हाणे मां उन्हनि जे अॻे पंहिंजो वीचार रखियो जी त इहो किताबु जेकॾहिं देवनागरी लिपीअ में अचे, अच्छा, त वधीक पब्लिक ताईं पहुचंदो, जेके सिंधी न ॼाणनि, ख़ासि करे असांजी नई पीढ़ी, उहे पढ़ी सघंदी जी। त इन ॻाल्हि ते जवाहराणी साहब ॿुधायो त आडवाणी साहब जो चवणु आहे त मुंहिंजो सिंधी ट्रांसलेशन जो किताबु सिर्फ़ु सिंधी लिपि, जेका मुंहिंजी सिंधी लिपि आहे, उन में अचणु खपे। या त तव्हां हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि चई, ऐं इन में हिकिड़ो वॾो संदेश लिकल आहे, जेको अॼुकल्ह जिते किथे ॾिसो के माण्हू हमेशह कंदा रहंदा आहिनि त भई सिंधीअ जी लिपि, सिंधी लिपि न हुअणु घुरिजे, या ग़ुलामीअ जी निशानी आहे, इन में जेको आहिनि गैर हिंदू भाषा जा अखर आहिनि, वग़ैरह वग़ैरह ॻाल्हियूं। उन्हनि माण्हुनि लाइ बि हिन में हिकिड़ो संदेश आहे स्पष्ट त जेको शख़्स हिंदुत्व सां हेतिरनि सालनि खां जुड़ियल आहे, उहो बि पंहिंजी लिपि चाहे थो त जेका सिंधी ओरिजिनल सिंधी लिपि आहे, उन में मुंहिंजो किताबु छपे। त दादा लाल कृष्ण आडवाणी जी ख़ुदि इहा इच्छा हुई त इहो किताबु सिंधीअ में छपिजे, त सिंधी लिपीअ में ई छपिजे। त इहो कमु तव्हां वटि आयो, माना तव्हां टाइप बि तव्हां कयो? सॼो किताबु टाइप मां कयो, अनुवाद बि तव्हां कयो? अनुवाद मां कयो आहे जी। ऐं उन खां पोइ डॉक्टर राम जवाहराणी बि उन में महिनत कई, मूंखे साथ ॾिनो। उन्हनि बि जेके उनखे बाद में सुधारणो हो या प्रूफ रीडिंग करणी हुई, उहा सॼी महिनत उन्हनि कई आहे। उन्हनि काफ़ी महिनत कई आहे, त इन में कोई शक न आहे। त ही टाइप जो कमु त ॾाढो वॾो थियो हूंदो, हिकिड़ो त अनुवाद करणु, वरी हुनखे करीब इनखे 15 महीना लॻी विया। 15 महीना? हा।
घणा सुफ़ा आहिनि क़रीब 1200 इहो न कि तव्हां किताब न हिकिड़ो ग्रंथ चई सघो था 1200 सुफ़ा आहिनि। वाह 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 1200 सुफ़ा। हा हे त वॾी ॻाल्हि थी साईं। इन में तव्हांखे ख़बर हूंदी त आडवाणी साहिब बचपन खां वठी मतिलबु सिंध जूं के बि ॻाल्हियूं आडवाणी जे मतिलबु सिंध जो जीवन बि उन में आहे जी। सिंध में हू कीअं RSS सां जुड़ियो, सिंधी स्कूलनि जी पोज़ीशन छा हुई, सिंधी भाषा जी पोज़ीशन छा हुई, इन बारे में थोरो ज़िक्र आहे। हुननि 14 साले जी उमिरि में शाखा जेका RSS आहे उन शाखा जॉइन कई। अच्छा अच्छा। तॾहिं खां ई हू RSS सां जुड़ियल आहिनि ऐं अञा ताईं उन ई पार्टीअ सां उन ई संघ सां ईमानदारी सां जुड़ी करे कमु करे रहिया आहिनि। त ही किताब पब्लिश कंहिं कयो, माना उन जो जेको ख़र्च पको थियो हूंदो आहे, जेके ॿिए बंदोबस्त थियनि था किताब छपाईअ में, त उन में कंहिंजो हथ आहे? ही किताब तमामु वॾो आहे ऐं जंहिं नमूने से खां उहो छपायो आहे, जंहिं स्टैंडर्ड जे लेवल ते उहो छपायो आहे, उन में मां सम्झां थो उन जो ख़र्च लखनि में थियो हूंदो ऐं इहो सॼो ख़र्च ग्लोबल सिंधी काउंसिल संस्था हिकिड़ी मुंबई जी उन ई कयो आहे। ग्लोबल सिंधी काउंसिल, हा मुंबई। उन जा जेके चेयरमैन आहिनि उहे असांजा राज्यसभा जा सदस्य जेके आहिनि श्री महेश जेठमलानी, राम जेठमलानी सुपुत्र। हा राम जेठमलानी सुपुत्र। अच्छा 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 अच्छा। उहे उन सां जुड़ियल आहिनि, उहे अध्यक्ष आहिनि ऐं डॉक्टर राम जवाहरानी उन जो सेक्रेटरी आहे। अच्छा अच्छा। ऐं ॿिया बि मूंखे ख़बर पई त महिमान ॿाहिरियां बि आया। हा हुतां लखनऊ मां बि आया, पुणे मां आया, मुंबई मां आया ऐं स्पेन मां 2 ॼणा ख़ासि सिरजी आया हुआ। अच्छा। श्री सुरेश रायसिंघाणी ऐं उन जी धर्मपत्नी निशा रायसिंघाणी। अच्छा अच्छा। त माना इहे सॼा जेके अहम माण्हू हिन सां जुड़ियल आहिनि ग्लोबल सिंधी काउंसिल, ग्लोबल सिंधी काउंसिल, उन्हनि सॼो बंदोबस्तु कयो किताब छपाइण जो। इहो सिंधीअ में किताब सभ खां वॾी इहा ॻाल्हि आहे त इन किताब जी का क़ीमत कोन रखी वई आहे। इहो किताब सभिनी खे फ्री में पहुचायो वेंदो ऐं जवाहरानी साहिब जो चवणु आहे जंहिंखे बि इहो किताब खपे उहो मूंखे पंहिंजी एड्रेस मोकिले त मां उनखे किताब मोकिलींदुसि। एतिरे क़दुरु जो सिंध में बि इहो किताब मोकिलणु चाहिनि था पर पोस्टल जो ख़र्चु ॾाढो वॾो आहे त इहो ज़रियो ॻोल्हिनि पिया त कीअं रूबरू के जेकॾहिं को सिंध जो माण्हू हिते ईंदो हुजे उन ज़रिए मोकिलियूं या ॿिए जे सिंध सां जे संपर्क हुजनि त पर उहो किताब सिंध वेंदो ज़रूरु। त हीअ किताब तव्हां त सॼो पढ़ियो ई आहे, छाकाणि त अंग्रेज़ी में हो हुनखे उथलो तव्हां कयो आहे, सिंधीअ में सॼो किताब पढ़ियो आहे। त लाल कृष्ण आडवाणीअ जे लाइफ जूं के ख़ासि घटनाऊं के 2-4 हिकु जेका ख़ासि मां सां जेका सॼो हिंदुस्तान जंहिं सां जुड़ियल आहे जी, जॾहिं हू पाकिस्तान जी यात्रा ते वियो उते हुन जिन्ना जे बारे में जेको ॻाल्हायो, हा भई सेक्युलर हो, जिन्ना सेक्युलर हो, उन जो सिर्फ़ु हुन ज़िक्र कयो हिकु किताब जे रेफरेंस में जी। हिते साउथ में हिकु संदन स्वामी आहे, उन्हनि आडवाणी साहिब खे ॿुधायो त हिन किताब जे बारे में जिन्ना जे बारे में इहो लिखियलु आहे त हिंदुस्तान पाकिस्तान थियण खां पोइ पार्लियामेंट में जेको पहिरियों भाषण जिन्ना ॾिनो हो जी, उन में पार्लियामेंट माना पाकिस्तानी पार्लियामेंट जिन्ना इहा ख्वाहिश ज़ाहिर कई हुई त पाकिस्तान जीअं असां भारत देश आहे सेक्युलर, तीअं पाकिस्तान बि सेक्युलर थियणु खपे ऐं हिंदू या ॿियूं जेके गैर मुस्लिम उहे सभु पाण खे सिक्योर महसूसु कनि ऐं उनखे पंहिंजो मुल्क सम्झी हलनि। अच्छा 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 अच्छा। श्री आडवाणी सर उन जो ज़िक्र कयो हो पर प्रेस उनखे हिते तोड़े मोड़े ईअं पेश कयो जो हिते भारत में आडवाणी जे ख़िलाफ़ु हिकिड़ो माहौल खड़ो थी वियो। उन खां पोइ संघ जे अंदरि बि आडवाणी मुखालफ़त थी जंहिंजो ज़िक्र हुन पाण कयो आहे ऐं इलाही त असांखे ख़बर कोन्हे, हिन किताब जे ज़रिए पतो पियो त माना आडवाणी साहिब खे उन घटना लाइ केतिरियूं ॻाल्हियूं सहणियूं पियूं। जेके संदसि ख़ासि दोस्त हुआ नंढे हूंदे खां, उन्हनि बि हुनखे उन ते ताना ॾिना। हा त इन जो हुननि जे सियासी ज़िंदगीअ ते बि ॾाढो असरु थियो, वॾो असरु थियो ऐं शायदि मां सम्झां थो हूअं राष्ट्रपतिअ जे पद लाइ उहे ई दावेदार हुअण खपंदा हुआ सशक्त, इहो बि को कारण थी सघे थो। ऐं हुननि शायदि इस्तीफ़ा बि ॾिनी कंहिं हिकु, हा उहो तुरंत जॾहिं हिननि ते
इहो आरोप लॻो न त हुननि तुरंत इस्तीफ़ा ॾिनी भई पंहिंजो पद छॾणु थो चाहे त हुनखे चयो न जेसीं 9 से हीअ तुंहिंजो पूरो थिए सेशन तेसीं कंटिन्यू कर ऐं उन खां अवल जॾहिं हुननि ते हिकिड़ो भ्रष्टाचार जो आरोप लॻो उहो आरोप पूरो हो त हुननि तुरंत लोकसभा तां इस्तीफ़ा ॾिनी ऐं प्रण कयो त जेसि ताईं मुंहिंजो इन ॻाल्हि जो फ़ैसिलो नथो अचे तेसीं मां सक्रिय राजनीति में हिसो न वठंदो ऐं उहो प्रण हुननि पंहिंजो पूरो कयो जो हुन खां उन विच में जो लोकसभा चुनाव थियो उन्हनि गांधीनगर हुन जी रिज़र्व सीट हुई उन तां उहो न बीठा उन जी जॻह ते पंहिंजा वाजपेयी साहिब लड़ाई चुनाव हो। अच्छा त हीअ त साईं ॾाढियूं दिलचस्प हिन में ॻाल्हियूं आहिनि हर हिंदुस्तानी इहो किताबु पढ़णु खपे हिंदुस्तान जी आज़ादीअ खां पोइ जेको सियासी इतिहास आहे उन में उनजी काफ़ी जानकारी मिले थी जेके सरकारूं उन खां अॻु हुयूं उन्हनि चीन जे हमले वक़्तु पाकिस्तान जे हमले वक़्तु या देश मां जेके जहाज़ जा अपहरण थिया उन वक़्तु सरकार कहिड़ियूं कोशिशूं कयूं सरकार जो कहिड़ो रोल हो या ॿियनि सियासी माण्हुनि जो कहिड़ा कहिड़ा रोल हुआ उन में काफ़ी हुननि जो ज़िक्र आहे। सही त महान माण्हू ईअं ई कोन था थियनि हुननि जूं ॻाल्हियूं बि महान आहिनि सोच बि महान आहे हाणे इहो त असांखे किताबु पढ़णो ई पवंदो बिल्कुलु ज़रूरु पढ़णु घुरिजे। तव्हां वटि अगरि कॾहिं मिले या राम जवाहराणी साहिब इहो प्रण कयो आहे त मुंहिंजनि 10 दोस्तनि खे हू कापियूं ॾींदो 10 ऐं शायदि अॻिले हफ़्ते 15 ॾींहंनि में उहे हिते ईंदा उहे कापियूं खणी ईंदा मां हुननि खे रिक्वेस्ट कई त भाई पोस्ट मोकिलियो जे चीफ पोस्ट जो ख़र्चु अजायो वेंदो मां हिते अची रहियो आहियां त उन सभिनी खे कापियूं ॾींदुसि पंहिंजे हथ सां। असांजी सभ खां पहिरीं त कन्हैया शेवाणी ऐं नारी लक्ष्मणी यादि कजो तव्हां असांजे रिज़र्व थी विया। दोस्तों जेको आडवाणीअ जीवन ते किताबु आयो आहे उन में मुख़्तसर तमामु नंढी जानकारी जेतिरी पहुचाए सघिजे तव्हां तक आई आहे ऐं खोड़ उन जूं ॻाल्हियूं सम्झण लाइ तव्हांखे उहो किताबु पढ़णो पवंदो। उन किताब जी सिंधीअ में न छा आहे मुंहिंजो मुल्क मुंहिंजी ज़िंदगी मुंहिंजो मुल्क मुंहिंजी ज़िंदगी अनुवाद कंदड़ भगवान बाबाणी ऐं डॉक्टर राम जवाहराणी। सो दोस्तों जेतिरी कोशिशि थी असां तव्हां तक इहो समाचार पहुचायासीं सदाईं गॾु।